अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सुर है संगीत। असांजा मेहमान फनकार दोस्त फ़कीर अली अहमद सोलंकी, मांझी फ़कीर जो शागिर्द फ़कीर शफ़ी मोहम्मद लगारी साहब जो पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदा। साईं फ़कीर अली रज़ा साहब तव्हां असांखे पहिरियों कहिड़ो कलाम ॿुधाईंदव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लतीफ़ साईं जे बैत सां महफ़िल जो अमर साईं मोहम्मद अली साहब सब खां पहिरीं जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे नाले सां शुरुआत ऐं साईं सचल साईं सरकार जो बोला ऐं नबी साईं जी शान में पतनी बोल हुज़ूर में पेश जहिड़ो हाल। तमाम ज़बरदस्त मेहरबानी। कवल पाड़ो पाताल में भौर भेरा आकाश, बिनी संधी गालड़ी राज कांदी रास, तै इश्क के शाबाश जै मोहब्बती मेड़िया। बारिश फिरहता तून में ओ हीरा नाहिन आम, ओ जरवहाइन जाम गोशे वारे गाम सा। इनके साउंड में साइड कर ही पर दिल जी अजब दीद ही तन पसंद तौहीद हूँ मज़हर मजम जी अखियूं आहिनि अखियूं पर दिल जी नज़र दूर। अखियूं आहिनि अखियूं पर दिल जी नज़र दूर। ही हाज़िर मंज़ हुज़ूर हिक मज़हर मजम जी पयूं। खास फरमाइश सभा जी नए बोल जी आज हुजर साईं जो बोल वो तुझ घूर सजण वो कई घाए था तुझ घूर सजणा वो कई घाए था वो तुझ नाज़ो अदा वो तुझ नाज़ो अदा तुझ नाज़ो अदा कई माए था तुझ घूर सजणा कई घाए था तुझ घूर सजणा कई घाए था तुझ नाज़ो अदा तुझ नाज़ो अदा तुझ नाज़ो अदा घाए था तुझ घूर सजणा कई घाए था तुझ घूर सजणा पाए कानी कचल जडे नैन खणी पाए कानी कचल नैन खणे कानी कचल जडे नैन खणी जिया पीर पर थेर थणी जिया पीर पर
लीडर साहब लगानी